अस्सलाम वालेकुम दोस्तों। सिंधी गीतनि जी मशहूरु ॻाणी सनम मारवी। गुलकारा सनम मारवी केरु ऐं किथां जी आहे? गुलकारा सनम मारवी खे सिंध में एतिरी शोहरत छो ऐं कीअं मिली? गुलकारा सनम मारवी जी असुलु ॻोठ कहिड़ी आहे? तफ़सीली ॻाल्हि ॿोल करण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन खे ऑल करे छॾिजो। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जी तरफ़। सनम मारवी सिंध जी बहितरीन गुलकारनि मंझां हिकु आहे। सनम मारवी 17 अप्रैल 1986 ईस्वी खैरपुर नाथन शाह भरिसां हिकु ॻोठ में पैदा थी। सनम मारवी उन वक़्त जे मशहूरु रागी फ़क़ीर ग़ुलाम रसूल मंगणहार जी धीउ आहे। सनम मारवी आबदा परवीन जे राग खां मुतासिर थी गुलकारा शुरू कयईं। सनम मारवी 7 सालनि जी उमिरि में फ़नकारीअ में दिलचस्प कई। सनम मारवी राग ऐं मौसीक़ीअ जी सिख्या पंहिंजे पीउ ग़ुलाम रसूल मंगणहार खां सिख्या वरिताईं। सनम मारवी पहिरियों भेरो पीटीवीअ ते 2009 में ॻाइणु शुरू कयईं। सनम मारवी पाकिस्तान खां अलावा दुबई, सऊदी अरब, इंडिया, अमेरिका में बि फ़न जो मुज़ाहिरो करे चुकी आहे। सनम मारवी राहत फ़तेह अली ख़ान, अली ज़फ़र ऐं ॿियनि केतिरनि ई मशहूरु फ़नकारनि सां गॾु ड्यूट करे चुकी आहे।